अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जेका शख़्सियत असां सां स्क्रीन ते मौजूदु आहे को नओं नालो कोन्हे। नियाज़ मसरूर बदवी पाण तमामु हिकिड़ा सुठा स्कॉलर आहिनि, तहक़ीक़ कंदा रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते साईं जा किताब छपियल आहिनि। ख़ासि तौर ते ॿारणे अदब ते तमामु बहितरीनु अंदाज़ में पाण कमु कंदा अचनि पिया। ऐं वॾे हिकिड़े अरसे खां गुल फुल में पाण जूं साईं जिन जूं तहरीरूं छपजनि थियूं। ऐं जेतिरी क़दुरु मूंखे ख़बर आहे त साईं पाण मुख़्तलिफ़ लेखकनि जी हिमत अफ़ज़ाई बि कंदा आहिनि, त उहे गुल फुल में पंहिंजो मवादु लिखंदा रहनि था ऐं छपजंदा रहनि था। साईं जा हींअर ताईं 10 किताब लॻभॻि छपजी चुका आहिनि, जंहिंमां 6 तर्जुमो आहिनि, हिकिड़ो ॿारनि जो किताबु आहे कहाणियुनि ते, ऐं ॿिया तरतीब ॾिनल किताब आहिनि। मां साईं जो तमामु घणो थोराइतो आहियां, ऐं जे इन मुख़्तसिर तारुफ़ मां जे किताब कुझु रहिजी विया हुजनि त मां चाहींदुमि त साईं पाण ॿुधाइनि। जी साईं। सर, मुंहिंजो नालो नियाज़ मसरूर बदवी आहे ऐं मुंहिंजा तक़रीबन 6 खनि किताब महाराण अकेडमी शिकारपुर तरफ़ां शाया थी चुका आहिनि ऐं 7 पर्चा असीं मसरूर पब्लिकेशन शिकारपुर जे तरफ़ां ॿारणे अदब जे लाइ ख़र्ची ऐं सूंह नाले सां शाया कराए चुका आहियूं 1999 धारे। ऐं हिकु किताबु जेको आहे सो ॻोल्हा, जेको मुंहिंजो पंहिंजो ज़ाती कहाणियुनि जो किताबु आहे। ऐं हिकिड़ो किताबु ताज़ो हींअर 2023 में डॉन वेस्ट नाज़िम हिकमत जे नाले सां आयो आहे, जेको असल में मोहतरम एहसान अहमद बदवी मरहूम साहिब जो लिखियलु आहे, जेको 1954 धारे शाया थियो हुयो। तक़रीबन 67 सालनि खां पोइ मसरूर पब्लिकेशन तरफ़ां उनखे 2023 में मूं मसरूर पब्लिकेशन जे तरफ़ां छपायो। साईं, सिंधी अदबी बोर्ड सां तव्हांजी वाबस्तगी हिकिड़े वॾे ज़माने खां आहे। तव्हां पाण गुल फुल में छपजंदा रहो था ऐं सिंधी अदबी बोर्ड जे किताब तव्हां ख़रीद करो था, मुख़्तलिफ़ वक़्तनि में पढ़ंदा रहो था। ऐं सिंधी अदबी बोर्ड खे तव्हां माज़ीअ में बि ॾिठो, मौजूदा वक़्त में बि तव्हां ॾिठो आहे। मौजूदा वक़्त में जेको तरक़ियाती कमु ख़ासि तौर ते तव्हां इमारत जो ॾिसो पिया, या 200 खां मथे किताब जेके हींअर छपजी चुका आहिनि, इहो सॼो क्रेडिट मौजूदा चेयरमैन साईं मखदूम सईदुज़मा आतिफ़ साहिब जो आहे, जंहिंमें रिसाला पिणु मौजूदु आहिनि। साॻी रवायत आहे हिकिड़े पाण इल्मी अदबी घराणे सां चेयरमैन साहिब जो तालुक़ु आहे। पाण क़िबला साईं मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला साहिब जे घर मां तालुक़ु रखनि था। ऐं मौजूदा चेयरमैन साहिब पाण बि हिकिड़ा इंतिहाई ख़ूबसूरत शाइर आहिनि। तव्हां मौजूदा जेका ॾिसो पिया इमारत या किताब या उन्हनि जो मयार, इन बाबति तव्हां छा चवंदो? हा, थोरो वज़ाहत सां ॻाल्हि कंदुसि। हीउ जेको मौजूदा दौरु आहे, जंहिंमें तव्हांजो साईं सईदुज़मा आतिफ़ साहिब जी जेके कारकर्दगी आहे उहा तमामु ज़बरदस्त आहे। उनजो सबूत इहो आहे त जेकॾहिं असां फेसबुक ते ॾिसूं था त हर 8 ॾींहं ते साईं जी विज़िट आहे पंहिंजे इदारे जे अंदरि मुलाज़िमनि सां ऐं कारकुननि सां, जंहिंमें हू पंहिंजे कारकुननि खे सलाहूं बि ॾिए थो ऐं इनपुट बि ॾिए थो, आउटपुट बि वठे थो, कहिड़ी शयूं छपियूं आहिनि कहिड़ी न छपियूं आहिनि। ऐं हिन दौर में ख़ासि तौर ते मखदूम साहिब जे दौर में जेके किताब छपिया आहिनि, उहो ईअं सम्झो त हिकु अहिड़े दौर खे, पुराणे दौर खे नए दौर सां हिकिड़ो आशना कजनि था। ऐं अहिड़ा किताब शाया थिया आहिनि जेके माज़ीअ में मतरूक थी विया आहिनि, या जिन ते नज़रसानी जी ज़रूरत हुई या ॿीहर छपजण जी ज़रूरत हुई। ऐं उनखां अलावा नवनि दोस्तनि, नवनि माण्हुनि जा जेके झूनान माण्हू आहिनि, पुराणा माण्हू आहिनि, उन्हनि खे बि दोस्त तरतीब ॾेई एडिट ॾेई करे शाया कनि पिया। ऐं इहो हिकिड़ी वॾी ज़बरदस्त ॻाल्हि मखदूम साहिबु कई आहे त जिन जा किताब शाया नथा थियनि, या जेके माण्हू पंहिंजा किताब शाया नथा कराए सघनि, उहे हिन इदारे जे तफ़तुस सां पंहिंजे किताबनि खे शाया कराए सघनि था, पंहिंजा मसवदा जमा कराए सघनि था। इहा हिकिड़ी वॾी तमामु शानदार ॻाल्हि आहे त इदारो हिन वक़्तु उन्हनि माण्हुनि खे पंहिंजो करणु चाहे थो जेके धुतारियल आहिनि, या जेके समाज जे अंदरि जिन खे ते असांजे लेखकनि जी, असांजे इदारनि जी नज़र कोन थी पवे। साईं जी इहा वरी कुशादा दिली आहे जो उन्हनि माण्हुनि ते जिन खे विसारियल आहिनि या जेके गुमनाम आहिनि, उन्हनि खे हिकिड़ी खुलियल दिलि वारी ऑफर आहे त तव्हां अचो ऐं हिन इदारे खे पंहिंजो कयो। जॾहिं असीं इदारनि खे पंहिंजो कंदासीं तॾहिं ई इदारनि जी वाध विझी थींदी ऐं नओं रत शामिलु थींदो, ऐं असांजी बि पज़ीराई थींदी। जेके नवां माण्हू आहिनि, जेके नथा शाइनि, या हिकिड़े क़िस्म जी पज़ीराई बि आहे, मदद बि आहे, अख़लाक़ी हमदर्दी बि आहे, ऐं अदबी तौर ते वाध बि ईजाए, ऐं उनजी ख़ुदि पाण माण्हूअ जी ज़हन जी ग्रूमिंग थींदी ऐं हिकिड़ो बहितर शख़्स साबित थींदो।
साईं तव्हां पाण हिकिड़ो पब्लिकेशन जे मरहले मां गुज़रो पिया तव्हां हींअर ताईं केतिरा ई किताब छपाए चुका आहियो हिन सॼे मरहले जो तव्हांखे हिकिड़ो बहितरीनु तजुर्बो चइजे उहो आहे ऐं हींअर साईं जिन मख़सूस बजट में सिंधी अदबी बोर्ड खे मशीन ॾियारी किताब बोर्ड में अंदरि छपजनि पिया प्लेटूं उते ठहनि पियूं डिज़ाइनिंग हिते थिए पई बाइंडिंग हिते थिए पई उन खां पोइ किताब हिकिड़ो मुकमल पंहिंजे हिकिड़ी छपाईअ खां पोइ मुख़्तलिफ़ स्टॉलनि ते सिंधी अदबी बोर्ड तोड़े ॿियनि स्टॉलनि ते मौजूदु आहिनि साईं जूं हिदायतूं आहिनि त किताबनि खे 50% रिआयत सां माण्हुनि खे विकिरो करे ॾियो जॾहिं त तव्हां पाण ॾिसो था अॼुकल्ह पेपर या केतिरो महांगो थी वियो आहे पर सिर्फ़ु इन जे करे त वधि खां वधि माण्हू इल्मु पढ़ाए सघनि उन्हनि जी मालूमात में इज़ाफ़ो थिए हींअर सिंधी अदबी बोर्ड नंढियुनि वॾियुनि लाइब्रेरियुनि खे पंहिंजा किताब मुफ़्त में ॾिए पियो इन सॼे अमल खे मां कीअं था ॾिसो इन में को शक कोन्हे को त पब्लिकेशन हलाइणु तमामु ॾुखियो मरहलो आहे ऐं मखदूम आतिफ़ साहब खे इहो जस आहे जो आम माण्हुनि खे आम ॿारनि खे आम जेके फ़र्द आहिनि जेके किताब ख़रीद नथा करे सघनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो इहो आलीशान पैकेज ॾिनो अथऊं जंहिंमें मुख़्तलिफ़ शहरनि जे अंदरि इहे किताब इदारे जे तरफ़ां मुफ़्त ॾिना वञनि था ऐं पब्लिकेशन जो जेको अमल आहे उहो ॾाढो ॾुखियो आहे ऐं उन पब्लिकेशन जे अमल खे साईं प्रेस में हर शइ मौजूदु मुहैया करे ॾियण सां उनखे कुझु सहंजो करे छॾियो आहे ऐं उनजी जेका लाॻत त पंहिंजी जाइ ते आहे ई आहे पर उहो जेको ॿाहिरियों जेको वक़्त जो जेको ज़िया हुयो उहो वक़्त जे ज़िया खे उन्हनि पंहिंजे ज़ाब्ते में आणण जी कोशिशि कई आहे उन खां अलावा दोस्तनि सां बि असांजी कचहरी थींदी रहंदी आहे ऐं मां सम्झां थो आतिफ़ साईं जी इहा वॾी दिलेरी आहे ऐं ईअं सम्झो त क़ौमी सुजागी आहे पंहिंजे धरतीअ सां जेको प्रेम आहे पंहिंजे सियासी माण्हुनि सां जेको मोहबत आहे उनजो इज़हार बाबे GMC आहे ऐं इहो एॾो वॾो स्टेप आहे जो हिन दौर में जॾहिं सिंध जो नालो वठणु कंहिं दौर में सिंध जो नालो वठण ई ॾो हुयो ऐं हिन दौर में साईं GMC नाले सां बाब क़ाइमु करणु ऐं हिकिड़ी वॾी हिमत ऐं ज़रूरत जी ॻाल्हि आहे जंहिंजे लाइ साईं खे जेतिरो बि आफ़रीन ॾिजे उहा थोरी आहे उन खां अलावा जेसि ताईं ॿिया जेके कमकारियूं आहिनि उहे तमामु ज़बरदस्त थियनि पिया ऐं हीउ हिकिड़ो जेको रिसर्च सेंटर क़ाइमु पियो थिए इन सां असांजो त भलो थींदो ई थींदो पर उहे माण्हू जेके परॾे में वेठा आहिनि या ॿियनि शहरनि या ॿियनि ज़िलनि में आहिनि या ॿियनि सूबनि में आहिनि जिन खे रहाइश जी जेका तकलीफ़ थिए थी उहा दूरि थी वेंदी ऐं उन सां सिंधी अदब जी वाद वीज में ख़ासि तौर ते तहक़ीक़ वारे अमल में वधीक हिमत अफ़ज़ाई थींदी ऐं मुख़्तलिफ़ रुखनि खां जेकॾहिं सिंध जे तारीख़ ते सिंध जे अदब ते सिंध जे सियासत ते जेकॾहिं हिकिड़ी छंड छाण थींदी ऐं त ॾाढो सुठो थींदो ऐं इहो मुमकिन थियणु खपे त इदारे जे तरफ़ां अहिड़ा के इशूज़ अहिड़ा के मौज़ू नवां मौज़ू मुतारफ़ कराया विया आहिनि ऐं उन्हनि में रिसर्चरनि खे इहो टास्क ॾिनो वञे त उहे पंहिंजे उन रिसर्च पेपर अची हिते छंड छाण कनि हिकु अहिड़ो गाइड बि हुजे जेको उन्हनि रिसर्चरनि जी रहबरी रहनुमाई करे त वधीक बहितर थींदो साईं असां सिंधी अदबी बोर्ड जे तामीराती कमनि ते ॻाल्हि ॿोल कयूं त साईं जिन जो ख़्यालु आहे त जेको हींअर तिलकचाड़ी ते बुक स्टॉल आहे इन जी रेनोवेशन त न पर इनखे ॿीहर हिकिड़ो तामीर कराए बुक शोरूम कराइजे सिंध जे तक़रीबन वॾनि ज़िलनि में सिंधी अदबी बोर्ड जी लाइब्रेरी हुजे प्लस में हुते बुक शॉप हुजे त माण्हू पंहिंजनि ज़िलनि में आसानीअ सां 50% रिआयत ते किताब ख़रीद करे सघनि इन तरक़ियाती कम खे मां कीअं था ॾिसो तमामु बहितरीनु अमल आहे मूं अवल बि ॻाल्हि कई त जेकॾहिं बिल्डिंग खे टोड़े करे नए तरह सां ठाहिरायो वञे थो ऐं उन में वाधारो ऐं सुधारो कयो वञे थो त इहो ॾाढो लाभाइतो साबित थींदो उन सां छा थींदो त माण्हुनि खे जाम शुरू अचण जे बदिरां उहो तिलकचाड़ीअ ताईं सभु का शइ सभु को किताब हर किताब अवेलेबल थी सघंदो ऐं मूं इहो ॾिठो आहे त सिंधी अदबी बोर्ड जे तिलकचाड़ी वारे स्टॉल ते फ़क़ति सिंधी अदबी बोर्ड जा किताब न रखिया आहिनि पर ॿियनि इदारनि जा बि किताब रखिया विया आहिनि त जीअं जेको बि माण्हू हुते पहुचे त न फ़क़ति सिंधी अदबी बोर्ड जे किताबनि मां इस्तफ़ादो वठी सघे मुस्तफ़ीद थी सघे पर ॿियनि इदारनि जे किताबनि खे बि ख़रीद करे सघे उन खां अलावा हीउ जेको ज़िले जी सतह ते लाइब्रेरी क़ाइमु करण जो आहे ऐं जॻह जो क़ाइमु आहे इहो तमामु ज़बरदस्त अमल आहे हिमायत कयूं था इहो थियणु खपे ऐं उन सां अवल बि ॻाल्हि कई त उन सां माण्हूअ खे जेका पहुच थी वेंदी किताबनि ते पहुच आसानी सां थी वेंदी उन जे लाइ हीउ जेको तहरीक वठिजी रहियो आहे तमामु लाजवाब आहे उनजी जेतिरी बि साराह कजे वाखाण कजे उहा तमामु घटि आहे साईं सिंधी अदबी बोर्ड हींअर नए दौर में क़दम रखियो आहे साईं जिन जी हिदायतुनि ते मखदूम सईदुज़मा आतिफ़ साहिब जिन हिदायतूं ॾिनियूं त जेके बि बोर्ड में किताब आहिनि उन्हनि खे ऑडियो बुक्स कयो PDF में अपलोड कयो त दुनिया में जिते बि स्कॉलर्स शागिर्द
या किताब पढ़ण वारा जेके माण्हू आहिनि उहे आसानी सां उते किताब डाउनलोड करे सघनि। ख़ासि तौर ते मूंखे ॿुधाईंदे फ़ख़ुरु महसूसु थींदो त अॼुकल्ह जेको बिजली जो बहिरान आहे त कॾहिं कॾहिं प्रेस में मसइला थियनि पिया, साईं उन्हनि खे एक्सप्रेस फीडर करायो त जीअं प्रेस जो कमु जारी रहे, उहो बंदि न थिए। इन सॼे अमल खे कीअं था ॾिसो? तमामु सुठो आहे सर। इहे त अवल बि हिते जेको आहे सो जनरेटर सिस्टम हुयो, पर उहो जनरेटर सिस्टम में एतिरी उहो त कोन हुई जो सॼे सारे इदारे खे हलाए। ऐं हीअ साईं जो कमु आहे सो ॾाढो ज़बरदस्तु आहे ऐं हुनजी जेतिरी बि वाखाण कजे घटि आहे। इहो जेको नेट ते आणण जो जेको सिलसिलो आहे उहो दुनिया जे अंदरि थिए पियो। ऐं मूं जेको जेसि ताईं ॾिठो आहे त ख़ुदि सिंधी अदबी बोर्ड जा जेके कुझु रिसाला आहिनि, कुझु किताब आहिनि, उहे ऑलरेडी पढ़ण जे लाइ मौजूदु आहिनि। जेको अमल जेको PDF जो अमल आहे, उन सां किताब माण्हू आसानी सां डाउनलोड बि करे सघंदो ऐं कहिड़े वक़्तु बि चाहींदो बग़ैर नेट मुहैया हुजण जे पढ़ी सघंदो। ऐं इहो तमामु लाजवाब क़दम आहे। नियाज़ मसूद बद्वी साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। साईं तव्हांजी बि वॾी महिरबानी जो मूं ना चीज़ खे तव्हां इन लाइक़ु सम्झो आहे। लख लाइक़ु साईं, महिरबानी, थैंक यू।